अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल दर्दनि जो देस। त दर्दनि जो देस बाबति तव्हांखे बि ॿुधाईंदासीं त हीउ ड्रामे खे जनवरी में हलायो वेंदो। हिन जे डायरेक्टर मंज़ूर दानिश इहो बयानु ॾिनो आहे त हिन ड्रामे खे जनवरी में हलायो वेंदो ऐं काफ़ी सिंधियुनि खे इंतज़ारु करण खां पोइ हीउ ड्रामे खे आख़िरकार जनवरी में हलायो वेंदो 2022 में। हिन ड्रामे में आज़म इंगल ऐं ॿिया केतिरा ई सिंध जा बहितरीन सीनियर अदाकार हिन ड्रामे में अदाकारी करे रहिया आहिनि। ऐं ॿी तरफ़ तव्हांखे ज़हर ज़िंदगी बाबति अपडेट ॾींदासीं त हीउ ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे। हिनखे सिंध टीवी ते तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो जंहिंजो डायरेक्टर आहे मलिक फज़ल खजू ऐं राइटर नूर ज़ेवर। त हिन ड्रामे खे बि तमामु जल्द सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। हिन ॿिन्हिनि ड्रामनि जो पाण में टकराव ॾिसूं त हिन ॿिन्हिनि मां कहिड़ो बहितरीनु ड्रामो साबित थिए थो सिंधी मीडिया जो। त हीअ ॿई ड्रामा 2022 जा सुपर हिट सिंधी ड्रामा साबित थी सघनि था। वधीक ई रिलीज़ थियनि पोइ ॾिसूं त इहो ड्रामो वधीक कहिड़ो कामयाबु आहे। त इहो ई अॼु जी वीडियो।